मिल्कियत हासिल करण जे ख़ातिर कर्ज़ चुकाइण पियो आवेतर मिल्कियत हासिल करण जे ख़ातिर कर्ज़ चुकाइण पियो आवेतर लालच जो कम पुछड़ो अहड़ो लालच जो कम पुछड़ो अहड़ो फाता सीत फतकन करो फाता सीत फतकन करो आन बान शान माना पैसो मानो जो ईमानो पैसो दीवान मनी मोड़ मोड़ मनी पैसो पैसो कल जुग जो भगवान पैसो छालाए लगंदो जहड़ो तहड़ो छालाए लगंदो जहड़ो तहड़ो फाथा सीता फतकण गहड़ो फाथा सीता फतकण गहड़ो फाथा सीता हिक ॻाल्हि ॿुधो कन लाए लाए मुंहिंजो बरडे अचणो आहे हिक ॻाल्हि ॿुधो कन लाए लाए मुंहिंजो बरडे अचणो हीअ दीदी लाजवंती हिते भाऊ दौलत चाचो गुलाब ही फेरो छा जो अरे वास्तु शास्त्र के हिसाब से असा जगह में चेंजिंग कई है हाने असा टिनी जो धंधो जाम वधंदो बस पैसो ही पैसो इंदो एक तो पगार न था दियो बियो ओधर था गुरु अरे यार ये सब छड़ पर अॼु ही बासी चावर ताज़ी बिरयानी ठही करे कीअं आयो आहे इहो वरी कहिड़ो फेरो बेदो घुराईंदा मुंहिंजे लाइ 4 आमलेट 3 बॉयल 5 जी भुर्जी हले हले बस सिर्फ खाइण पीअण जी ॻाल्हि ई कर अरे असां हिनखे चऊं कुझु ऐं ही सम्झे ॿियो कुझु अरे तोखे इहो विसरी छो थो वञे त हिनखे ॿुधाइण में कोन ईंदो आहे हिन में हिन जी ग़लती आहे छा तस मां थो पुछांसि ओए पमा हेॾां अच ओहो तू वार 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 छो कटाया थी वार वार जूं कढंदा कढो 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 अॼु सॼियूं जूं कढी छॾियो बस मुझे ला इहो ई कमु रहिजी वियो आहे तूं जूं कढा शुक्र मञ त को त कमु मिलियो अथई भी मां थी पुछांसि त इहो फेरो कीअं आयो आहे ड्रेस सुठी पाती थी जूतो न लगे थो त छो हू छा आहे न मुंहिंजो हैप्पी बर्थडे टू यू अचण वारो आहे ऐं मां 21 सालनि जो थियण वारो आहियां इन जे करे मूं ही नवां वरिता आहिनि ही बि नवां ही छा ॻाल्हि आहे हैप्पी बर्थडे एडवांस में तोखे वाह वाह जा मालिकन मां अञा जवान थियो ई न आहियां पहिरीं ई मुंहिंजी शादी करायो मुंहिंजा हथ पीला करायो अरे ओए तुंहिंजा हथ पीला कराइण मतलब पंहिंजो मुंहुं कारो करण बराबर आहे अरे मच्छर बि हिनखे चक पाइण खां पहिरीं सोचींदो आहे त हिनजो खून पिया या हिनखे रक्तदान करियासीं हले हले भले ॿाहिरि जी भले दुबई अमेरिका मॉरिशस पर हा उल्हास जे ओटी सेक्शन जी मिले त वाह वाह शिकिल ॾिठी थी आईने में ऐं मां छा मरी वियो आहियां जो अहिड़ियूं छोकिरियूं तोखे मिलंदियूं ॿियो न कर शादी कर दे हथ पीला कराइणा थी हथ पीला तोखे त ईअं मारी न वञे बराबर यादि ईंदे तोखे नानी मुझे बर्थडे अचण खां पहिरीं मूंखे मारियो था तव्हां मूंखे जान थियण खां पहिरीं क़तल था करियो मुंहिंजी शादी कोन थींदी मुंहिंजा हथ पीला कोन थींदा मुंहिंजी न माउ आहे न पीउ आहे मां ईअं ई मरी वेंदुसि कुआरो मरी वेंदुसि न बच्चा मां आहियां न मां कराईंदसि तुंहिंजी शादी मुंहिंजो इहो ई त कमु आहे मां तुंहिंजे लाइ अहिड़ी छोकिरी ॻोल्हींदसि जेका तूं सोचे कोन सघंदी बस मां आहियां न चिंता न कर खटवाणी विला जे अकेले लावारिस लाइ घुर्जे हिकु सुहिणी संस्कारी न्याणी
छोकिरे खे ॾिसो ॾिसंदा ई रहिजी वञो, छोकिरे खे ॻाल्हाईंदो ॿुधो ॿुधंदा ई रहिजी वञो। बसि छोकिरे खे ॿुधण में थोड़ी तकलीफ़ आहे, इन करे छोकिरी ज़ुबान सां न इशारनि सां कमु करे त बहितर। सूटेबल छोकिरी महिरबानी करे कॉन्टेक्ट कयो खटवाणी विला। सर तव्हां एड ॿुधी? हा, इहा एड मूंखे सुभाणे जे न्यूज़पेपर में खपे। ओके, थैंक यू। सही है, इहो सही है। छोकरो तो बुधी सघंदो कोन आहे, इन करे छोकरी ही अहिड़ी ॻोल्हियो जेका इशारनि में ही कमु निपटाए छॾे। कॾहिं जॾहिं वात खोलींदो आहे ढेचू ई कंदो आहे। तूं ऐं मां हिन खे ॻाल्हि सम्झाए सघंदा आहियूं? न, छोकिरी त अहिड़ी वठूं जेका इशारनि जे डिपार्टमेंट में एक्सपर्ट हुजे। अच्छा, तूं घोट बणजण लाइ रेडी थी वञ। टकली छोकरी कोन खपे, जूं हुजन्स भले ॾींहं में 3 दफ़ा कढंदोमांसि, पर वारनि वारी हुजे। थोरी छोकिरी विच में कीअं अची वई? घोट राजा बणजणो अथई, घोट राजा। घोट सहरो सहरो। वाह, शर्माईंदे त ॾाढी सुठी थी लॻी। हिकु दफ़ो ॿीहर समझाइस समझाइस, हाणे समझाइस। समझायसि थी। फेरा। अरे शादी कौन करनी है? समझ? दे 1 मिनट। अरे मां ने कदू शादी? अरे छाए? वे छा तो करी? अरे बाय छो तो नहीं? ले हिनखे घोट राजा हिनखे घोट राजा समझाए ना, हिनखे घोट राजा बनाए का मनो क्यों आए? अरे बियर छो? ये शादी करेंगे। ग्राहक। अरे वे, ये गरीबुनि वांगुरु रड़ियूं छो तो करी? जीअं पहिरों ग्राहक तो ॾिसी। अरे मंदिर जे ॿाहिरि वेड़ वारो फ़कीर बि मूंखे ॾिसी करे हीअं ई रड़ियूं कंदो आहे, ख़ुशीअ में। खुशीअ में न, तोखे ॾिसी डप में रड़ियूं कंदो आहे। अची वियो असांजे कटोरनि मां पैसा चुराइण। अरे वे, फ़कीरनि खे छॾ, ही ग्राहक पक ई पक मुंहिंजे लाइ आयो हूंदो। छा आहे न, अॼु मूं हिकु नओं धंधो शुरू कयो आहे, जुआ में चीटिंग करण जो 1001 तरीक़ो सेखारण जो। इन करे पक ई पक इहो ग्राहक जुआरी हूंदो ऐं मूं सां मिलण आयो हूंदो। तो वटि अचण माना माण्हूअ जी सभ खां वॾी हार। अरे कंहिंखे पंहिंजी ॿेड़ी ॿोड़ी हूंदी न, उहो तो वठी ईंदो। पक ई पक ही ग्राहक मुंहिंजो आहे। अरे चुप, बक बक बंद। वञी दर खोलियो। ग्राहक भॼी वेंदो। वञो दर खोलियो। न जल्दी पकड़। वेलकम। दुखन जी मारी, अबला वेचारी, तोखे को प्रॉब्लम आ भारी? तू सही मानो वटि आई आहे नारी। मां तुझा सब प्रॉब्लम सॉल्व कंदुसि। पहिरीं हिन खां पुछेसि त सही त हीअ आहे केरु? मैडम, तव्हीं केरु? छा? बीड़ी? अरे छोकिरी थी करे बीड़ी खपई? तू ॻाल्हाए कोन सघंदी आहीं, ॿुधी सघंदी आहीं। वेरी गुड, एनर्जी वेस्ट न कर। मूं वटि हिकिड़ो माण्हू आहे, तुंहिंजी ॿोली सम्झंदो आहे। हीअ छा थी चवे? कोयल जहिड़ी मिठी आवाज़। कोयल, तुंहिंजो नालो कोयल आहे? अहिड़ी सुहिणी कम वारी मां त बिना पगार जे कम कंदुसि। अरे वाह, कोयल नालो बराबर अथसि। माण्हू हिन जो आवाज़ ॿुधण लाइ सिकंदा हूंदा। अरे यार, वो सब तो ठीक है,
पर ही पमो असां हिन खे का बि ॻाल्हि सम्झाईंदा आहियूं त असांजी ज़िंदगी जी सत्यानाश करे छॾींदो आहे। हिन जी ॻाल्हि फटक सां सम्झी वरितई। अरे मायुनि वांगुरु दाहूं ॾियणु बंदि कर। पुछोसि केरु आहे, छो आई आहे, तव्हां हिते छो आया आहियो? एड, मुंहिंजी एड, मुंहिंजो ग्राहक है, वञो मारण बंदि करे यार, वञ हल तूं वञ। तो कॾहिं कॾहिं त बीह। हाय, हीअ मुंहिंजी एड आहे। तव्हां त बिल्कुलु परफेक्ट आहियो, परफेक्ट मैच रहंदी तव्हां ॿिन्ही जी। छोकिरो ए ग्रेड आहे, मालिक हिकिड़ो ई ठाहियो आहे, फैक्ट्री हुन खां पोइ बंदि करे छॾी। अरे दिमाग़ बिल्कुलु फ्रेश अथसि, कॾहिं यूज़ कोन कयो अथई। शिकिल सूंह त हुनजी अहिड़ी आहे जो को आईनो अञा सही कोन सघियो आहे। छोकिरो माइंड ब्लोइंग, चईसि उथ त उथे, वेह त वेह। छोकिरो किथे आहे? ही ॾिसो असांजो लाडलो। हिनजी शिकिल ते न वञो, भले हिनजी शिकिल ॾिसी मोचड़ा खाइण ते, मोचड़ा ॾियण ते दिलि थिए, भले हिनजी शिकिल कुएं जो कुतरियल पुछ लॻे, भले हिनजी शिकिल अधु खाधल मिर्चाई पकोड़े वांगुरु लॻे, पर छोकिरो राजा अथव, राजा। तव्हां रेडी आहियो न राणी बणजण लाइ? थैंक यू, कांग्रेचुलेशंस। जलेबीअ खां वधीक मिठे आवाज़ जी मलका कोयल राणी अची रही आहे। अच्छा डांस करनी आती, वो भी बियर बार में। अरे बियर बार बंद थी चुका है, जेको कुछ भी करणो अथई हिते करे ॾेखार। डुक 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 जिग जिग जिग। हे भगवान, इशारनि खां सम्झाइण वारो हिकु घटि हो जो हाणे ॿियो बि अची वई आहे। ॿुधाए हीअ छा पई चवे? छा पई चवे? हा थधो पाणी, थधो पाणी खणी अच। छा? माता तो पानी खड़ी जा, माता तो पानी खड़ी जा, माता तो पानी खड़ी जा। मां नौकर आया कि तू नौकर आई? ब्रावो बाबू, अजो मुझे हैप्पी बर्थडे टू यू है, प्लीज करिए तूने। ठीक है ठीक है। कढी छॾियो मांस, वञे थो पाणी खणी थो अचे। अरे ये सब छा ली रहे हो? ये लेडी नवाब मुझे कहते थे छा पई करे? वो इंटरनेशनल लैंग्वेज ये छा पई चवे? वो चवे पई तकलिया, मतलब रख न गया। चले चलो प्लीज मुझे सेटिंग करायो, अजो मुझे हैप्पी बर्थडे टू यू है। 2 मिनट हलिया वञो न। धूड़ पा 10 मिनट सही है। दिखा दई। ही सब छा नाटक लगाया हुआ थई? पाण के महान ॾेखारण लाइ असांजे गिची में फंदो विझी छॾियो अथई। ये सब ते ना रंदो। पहिरीं ॻाल्हि मूंसां आवाज़ घटि करे ॻाल्हायो। ॿी ॻाल्हि छा आहे न, सुबुह खां कंहिंखे मारियो कोन, हिन करे हथ में ख़ारिश पए थी। तो छा पे चयो? मुंह पे चयो त ये कोयल असांजे मथां कांग थी के वेठी है, असांजे मथां हुक्म वेठी है ना।
ॼण त पमे जी थियण वारी घरवारी न हिन बंगले जी मालकिन हुजे। हाँ शादी करण लाइ एतिरी मुसीबतूं ॾिसी मुंहिंजी त दिल्ली लही वई आहे शादी करण तां। बेस्ट आहे दुनिया जी हिकु छोकिरी त बर्बाद थियण खां बची वेंदी। हिकु ॻाल्हि आहे पमे जो हिन दुनिया में असां खां सवाइ ॿियो केरु आहे कोन न, असांखे हुनजी हेल्प करणु घुरिजे। पर हिकु ॿी ॻाल्हि बि आहे। ॿी ॻाल्हि डेली सोप ॿुध मुंहिंजी ॻाल्हि। हिन बंगले खे विल जे हिसाब सां असीं विकिणी नथा सघूं। पमो हिन बंगले जो हिसो आहे, कंहिं शइ खे कढी नथा सघूं। पर हीअ छोकिरी अमीर थी लॻे, जे हीअ पमे खे खणी वञे पाण सां गॾु घर जमाई ठाहे त पोइ असांजी अधु प्रॉब्लम हली वेंदी। जिंद छुटी। जय कोयल माता, जय कोयल माता, इन बोड़े खे किथे मिली, इन बोड़े खे किथे मिली, चवंदी असांखे टाटा। जय कोयल माता, असां खां तूं शेवा थी कराई, असांजा कर्म फाथा, असांजा कर्म फाथा। रात जो सजो बिरयानी खाई, रात जो सजो बिरयानी खाई, असां लाइ छॾई पटाटा। जय कोयल माता। अरे यार बर्थडे पमे जो आहे ऐं गिफ्ट असांखे मिली रहियो आहे, फोकट जी महिनत करण जी गिफ्ट। हाँ यार मेहनत कयूं असां ऐं छोकिरी मिलंदी हुनखे। अरे यार पर हिकु ॻाल्हि ॿुध यार, कुझु बि चओ, भले छोकिरी ॻाल्हाए कोन थी सघे, पर छा त छोकिरी आहे। छा छोकिरी आहे यार, मां त सोचां पियो त मां बि ॿुधी कोन सघंदो हुजां हा। मुंहिंजो भाई जनमॾींहुं हुजे हा त लाजवंती मुंहिंजे लाइ बि अहिड़ी छोकिरी ॻोल्हे हा। वरी कह न चढ़ाइप जी ॻाल्हियूं। अरे तो लाइ त का नॉर्मल छोकिरी ॻोल्हण बि मुश्किल आहे, अहिड़ी छोकिरी त इम्पॉसिबल आहे, इम्पॉसिबल। ऐं तो लाइ झंगल में वञणो पवंदो, झंगल में लेडी गधो ॻोल्हण लाइ, छो त शहर जो कोई गधो तोखे पंहिंजी धीअ ॾींदो ई कोन। हा हा हाणे घणो ई थियो। तव्हां हिक ॿिए जी तारीफ़ करणु बंदि कयो ऐं असीं कटियूं पमे जो बर्थडे केक। हाँ मिंट कैंडल्स ॿारियां। हाँ हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे डियर मम्मा, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे। थैंक यू। हीरा गलाए लगी थी। इन जो मतलब था है ना, हेल ताई असा सबनी के बेवकूफ बनायो। करेक्शन है ना, असा सबनी के ना सिर्फ तमा बिन्ही के बेवकूफ बनायो है। असा के तो खबर हुई
त ही ॻाल्हाईंदी आहे छा आहे पमे मूंखे कुझु ॾींहं अॻु ॿुधायो हुनजो जनम ॾींहुं आहे पर चई आम रिवाजी ॾींहं में ऐं बर्थडे में हुन लाइ को फ़र्क़ु कोन्हे छो त बर्थडे जे ॾींहं ते बि हुनखे असांजी शेवा थी करणी पए ऐं मार त ज़रूरु खाईंदो त इन करे मूं सोचियो मां हुनखे हिकु बर्थडे गिफ्ट थी ॾियां मां तव्हां ॿिन्ही खां शेवा कराईंदसि बस हीअ त मुंहिंजी फ्रेंड आहे जीनल बेलानी हाय गाइस इन जो मतलब था अॼु मां हिन पम्मे खे न एॾो नाटक थियण खां पोइ बि अॼु असां हिन पम्मे खे कोन मारींदासीं छो त अॼु हिन जो बर्थडे आहे पर हा हिन जो मतलब त हीअ पम्मे में इंटरेस्टेड कोने ना मतलब त ये हिते पम्मे सां शादी करण कोन आई आहे ना इन जो मतलब त मां हिन ते ट्राई करे सघां थो अरे न खूह मां कढी खाईअ में छोकिरी खे छो थो विझी मां ट्राई कंदुसि मां तो साथियों तव्हांखे ही वीडियो कीअं लॻो वणियो न त यकदम सब्सक्राइब कयो असांजो YouTube चैनल पाण बि ॾिसो ॿियनि खे बि ॿुधायो